अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ टीवी ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मेहर रिपोर्ट सारंग झतियाल मेहर तालका अस्पताल खे गंबट इंस्टीट्यूट गिम्स जे हवाले थियण खां पोइ अस्पताल जी तरक़ियाती कम तेज़ी सां जारी। PPMP ऐं गिम्स जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे मेंबर फ़याज़ अली बुट पारां गिम्स जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी सां गॾिजी मेहर अस्पताल जो दौरो हलंदड़ कमनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते MS डॉक्टर हिदायतुल्लाह कोसो, एडवोकेट अदनान सरफराज झतियाल, जवार ज़ीशान अली झतियाल, डॉक्टर इंसाफ अली मक्सी, डॉक्टर आसिफ ख़ासकेली ऐं ॿिया मौजूद हुआ। डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त मेहर शहर में गंबड़ अस्पताल जो चहिरो नज़र थो अचे। मूं जॾहिं ॿोॾ दौरान फ़याज़ अली ख़ान बुट खे 5 माण्हुनि सां गॾिजी मेहर बचाईंदे ॾिठो, मूं सम्झो हिमत वारा आहिनि। जॾहिं मूंखे मेहर में कमु करण जो मौक़ो मिलियो त मूंखे दिली ख़ुशी थी त फ़याज़ बुट अवामी ख़िदमत शहरनि जे बुनियादी मसइले सिहत जे हवाले सां हमेशह फ़िक्रमंद रहंदड़, पंहिंजनि सां प्यार कंदड़, जंहिंसां गॾिजी मेहर खे सिहत जे हवाले सां अहिड़ो इदारो ॾींदासीं जेको सिंध में गंबड़ खां पोइ ॿियो वॾो इदारो हूंदो। डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम खे सिहत जे हवाले सां सहूलियतूं ॾियण लाइ बहितरीन सोच रखे थो।